नाज़रीन इबरत न्यूज़ सां गॾु आउं ग़ुलाम हुसैन ख़ासि कली अवां ते ख़बर पहुचाईंदा हलूं त सूबाई इलेक्शन कमिश्नर सनधाआजाज انورچوھاڻ जी सदारत हेठि डिप्टी कमिश्नरॾखण कराची जी आफिस में मकानी चूंडन जे इंतज़ामन ऐं तयारियुनि जो जाइज़ो वठण जे सिलसिले में इजलास थियो। इजलास में सूबाई इलेक्शन कमिश्नर खे DC ॾखण कराची कैप्टन रिटायर्ड अल्ताफ़ हुसैन सारियो इलेक्शन ट्रांसपोर्ट प्लान ऐं इंतज़ामन बाबति मुकमल ब्रीफिंग ॾिनी। इलेक्शन कमीशन सिक्योरिटी खे यकीनी बनाइण ऐं हसास पोलिंग स्टेशननि ते CCTV कैमराऊं लॻाइण, ट्रांसपोर्ट प्लान ऐं ॿियनि अहम एजेंडाउनि ते गौर करण जूं हिदायतूं पिणु जारी कयूं। इजलास में असिस्टेंट कमिश्नर्स, पुलिस, रेंजर्स ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ लाॻापियल इदारनि जे अमलदारनि पिणु शिरकत कई। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर साउथ कैप्टन रिटायर्ड अल्ताफ़ हुसैन सारियो सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ انورچوھاڻ जी डिप्टी कमिश्नर ॾखण जी आफिस पहुचण ते आजियां कई ऐं खेनि गुलनि जा गुलदस्ता पिणु पेश कया विया।